साईं सॼी सिंध वासियो ॾे वासियो कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अॼु सदा मौजूद स्टूडियो में पचाल प्रोडक्शन जी फ़ख़्रिया पेशकश मुंहिंजो फर्ज़ंद आहे तारिक अमीन ज़रदारी, जंहिंखे रिकॉर्ड कयो अथऊं। कुझु क़सीदा आहिनि ऐं कुझु इश्किया कलाम आहिनि। बहरहाल कोशिशि इहा कंदासीं त तव्हां ताईं पहुचे ऐं अलाह कंदो त तव्हांखे वणंदो। सो असीं हिकिड़ो कलाम जेको सो क़सीदो आहे, क़सीदे जा कुझु बंद तव्हां सां शेयर कयूं था ऐं सभई ॿुधिजो ऐं अव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। प्यास बुझाओ अली अली करके, अली अली करके, अली अली करके, अली अली करके, अली अली करके। कलम जवाब उठाओ अली अली करके, कलम जवाब उठाओ अली अली करके, दिलों की प्यास बुझाओ अली अली करके, दिलों की प्यास बुझाओ अली अली करके, मिला के जाम उठाओ अली अली करके, मिला के जाम उठाओ अली अली करके, दिलों की प्यास बुझाओ अली अली करके, दिलों की प्यास करके, अली अली करके।